मोहम्मद उस्मान चना साहब की गुजारिश कंदुसि त पाण अचनि ऐं आयल महिमाननि खे हिक मेज़बान जी हैसियत सां भली कार चवनि। मोहम्मद उस्मान चना ज़िले सदर खटो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कमल पाड़ू पाताल भौर भरे आकाश ते इश्क से शाबाश ये मोहब्बत मैं गाँव का जिते यूं चमकते हैं आशिक के शाबाश जय मोहब्बत भरपूर क्लैपिंग। साईं मुझे असांजो बलिकार चवण असांजो चन्ना वेलफेयर एसोसिएशन ऑफ पाकिस्तान जो चेयरमैन सरदार निसार अहमद चन्ना उन सां गॾु वेठल सुप्रीम काउंसिल CWIP वाइस चेयरमैन हाजी खान उन सां गॾु कराची खां आयल डिवीज़न जो सदर साईं मीर मोहम्मद चन्ना साहब ऐं उन सां गॾु साईं कुर्बान चन्ना साहब ऐं हैदराबाद जे डिवीज़न जा सदर ऐं जनरल सेक्रेटरी ऐं उन सां गॾु असांजो अलहाज क़ाबिल एहतराम ऐं मुअज़्ज़ज़ शख़्सियत साईं डॉक्टर मुमताज़ चन्ना साहब ऐं उन सां गॾु जेके असांजे मर्कज़ी ज़िले मां कोट चन्ना जेको असांजो मर्कज़ी ज़िलो आहे जे मर्कज़ में असांजो सरदार साहब रहे थो उन जे ज़िले मां जेके बि आयल असांजा डिवीज़न जा जेके ज़िले जा सदर ऐं फैक्ट्री जा सदर ऐं जनरल सेक्रेटरी उन्हनि खे ऐं उन सां अलावा जेको ज़िला गुरकी खां सदर जनरल सेक्रेटरी उन सां गॾु जेके बि आया असांजा चङा भाई ऐं उन सां अलावा त ज़िला बदी खां आयल आहिनि ऐं उन खां अलावा सखर ऐं लाड़कानी खां बि जेके आयल आहिनि असांजे साम्हूं साईं हबीबुल्ला चन्ना बि चलाए ऐं उन्हनि जो ऐं उन सां गॾु जेके बि असां सदर ऐं जनरल सेक्रेटरी ऐं जेके उन सां गॾु साथी आया आहिनि माइक आया आहिनि उन्हनि खे बि ऐं उन सां गॾु कराची ज़िले मां काफ़ी सब डिवीज़न जा ऐं सदर आया आहिनि मोहरम चन्ना साहब ऐं साईं कुर्बान चन्ना साहब ऐं जेको साईं ज़वार ऐं तक़रीबन इहो तक़रीबन सभु वॾी तइदाद में सभु उहिदेदार ऐं उन जेके बि आया आहिनि ऐं उन्हनि खे आऊं सभिनि खे दिलि जे गहराईअ सां भलीकार चवां थो ऐं असांजे जेके ठटे औरंगाबाद में जेके असांजा मुअज़्ज़ज़ असांजा बिरादरी जो क़ौमूं जेके उन्हनि मां जेके दोस्त आहिनि दावत ॾिनी आहे उन्हनि खे भलीकार चवां थो वेलकम ऐं उन खां सवाइ ऐं जेके असांजे